अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेणनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे जेको आहे अकबर बदिले जी बाहि यानी बदिले जो इंतकाम जेको वठणु चाहे थो, उहे सीन ॾिसण वटां मिलंदा, जंहिंखे सांवल ऐं चाकर गॾिजी करे नाकाम बणाइण जी कोशिशि कंदा। जी हाँ दोस्तों, फ़िलहाल वक़्ती तौरु थी सघे थो त मतां अकबर ख़ान कामयाब बि थी वञे, छो त अकबर ख़ान बि अकबर ख़ान आहे। हुन वटि बि माण्हू जाम आहिनि, जाबिर जहिड़ा शैतान बि गॾु अथसि, सिकू जहिड़ा जासूस बि गॾु अथसि। जारो कानो सिकू वार कंदो सांवल ते, ऐं होॾां रोंडो वरी पंहिंजे पुट खे तयारु करे रहियो आहे त हीअं चाकर ख़ान ते हमिलो कर। यानी ड्रामे में सीन सुठा ॾिसण वटां मिलंदा अचण वारे एपिसोडनि में। जी हाँ दोस्तों, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों, असां कोशिशि कंदा आहियूं सभ खां पहिरियां बहितरीनु, सुठी ऐं भली अपडेट तव्हां ताईं पुॼायूं, ऐं उहा अपडेट जीअं तव्हांखे मिले ऐं तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। अगरि अपडेट अॼु जी तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा, हिन वीडियो खे बि लाइक कंदा, सुठो प्यारो कॉमेंट बि करे छॾींदा।